अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व ला शबीह लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। सदक़ल्लाहुल मौलानल अलियुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर सायह गौसे आज़म खाक पाए हर वली। आका असां तुह जो अदा मिठड़ो मोहम्मद मुस्तफ़ा। आ मथां सभिनी खां सदा बलगल उला बिकमाली। दुनिया समूरी नूर थी शिरकई कुफर व्या दूर थी। मोहब्बत अंदर
मखमूर थी कशफत दुजा बिजमाली आला सदन अखलाक सारा कई रब पाका सीरत बेहरत ना का हसनत जमी खिसाली इदरीस गाई दो रहे जग खे बुधाई दो रहे तो चए चवाई दो रहे सल्लु अलैहि वाली सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई पढ़ायो सल्लल्लाहु पानी घुरा दे या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान भाइरो प्यारा नौजवानो अल्लाह जे फज़ल ऐं करम सां सोने मुस्तफ़ा अलैहि सलात सलाम जे निगाह इनायत सां असांजा प्यारा फ़कीर मोहम्मद इसहाक संदस ॿाहिर अवां मां पंहिंजनि मुहिबनि सां गॾु ये प्रोग्राम हर साल रखंदा आहिनि। अल्लाह साईं खां दुआ आहे तो खेनि इन जे अजुर ऐं बरकत सां नवाज़े। सालिह निमाज़ी बाशर दरवेश माण्हू आहिनि। अल्लाह ताला उन्हनि जे इन फैज़ ऐं बरकत खे वधाए। मुंहिंजी उमिरि बि वधी आहे, आरज़ा बि थिया आहिनि, सिहत बि साथ कोन थी ॾे। गरम शी खा त पेट में तकलीफ़, थधी खा त आवाज़ बंदि थियो वञे। इन हूंदे बि मां फ़कीर साईं जे प्रोग्राम में हाज़िर थियो आहियां ऐं मशवरो ॾींदोसांनि त आइंदा जे लाइ ज़िंदगी हयाती रही त मुंहिंजो पुटु आहे, नौजवान आहे, सुठो मुक़रर आहे। सॼी सिंध में अल्लाह से उनखे मक़बूलियत ॾिनी आहे। उनखे नंबर ॾियनि, उहो अचे वाइज़ ऐं नसीहत करे। मां पंहिंजे उरह ज़ोराई सां पियो हलां। हालांकि डॉक्टर, दोस्त, हकीम, काफ़ी उलमा बि मुंहिंजे इन सफ़र ते राज़ी न आहिनि। अल्लाह साईं करम कंदो, अव्हां खे अल्लाह से अचण ऐं वेहण जो अजुर ॾे, सवाब ॾे। मूं अव्हां जे अॻियां जेका अल्लाह जे कलाम जी आयत पढ़ी आहे इन ते कुझु अर्ज़ु कंदुसि, छो त अॼु मुंहिंजी तबियत कल्ह खां वठी सफ़ा ख़राबु आहे ऐं राति क़िबला साईं मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी मदज़ल्लुल अली जन जे वालिद जो ॿारु हो। मां हैरान थियुसि त केॾी ख़ुदा जी मख़लूक हुई। माना ही जेके तव्हीं आहियो इन्हनि खां 40 हिसा वधीक माण्हू हुआ। मुफ्ती साहब जन यको पाण वेठा हुआ, तकरीर मुंहिंजी हुई, जहिड़ो हाल हो हाज़िर कयोसीं। हाणे दुआ कयो त अल्लाह पंहिंजे वलीअनि जे तरीक़े ते ज़िक्र, फ़िक्र, दुरूद, तिलावत, इबादत में रहियल ज़िंदगी गुज़ारण नसीब फरमाए। सभई खुली मिली जुली वॾे आवाज़ सां मुझे सोने नबी ते दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
मिठे रब छा फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह, ए ईमान वारो, ईमान सां निस्बत वारो प्यारो सदा रब करीम जो। ईमान कामिल तॾहिं थींदो जॾहिं अल्लाह अज़्ज़ व जल्ल जी बेअदबी न कंदासीं, अल्लाह अज़्ज़ व जल्ल सां कंहिंखे शरीक न बनाईंदासीं, अल्लाह अज़्ज़ व जल्ल जी गुस्ताखी न। ॿिए नंबर ते अल्लाह जे नबियनि ऐं ख़ुसूसन पंहिंजे महबूब सुहिणे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी तज़ीम अदब एहतराम सां गॾु हिसाब खां वधीक मुहब्बत रखंदासीं। तव्हां अल्लाह करे त इल्म ॾे तवज्जो ॾियो, दीनी लिटरेचर किताब पढ़ो, मुतालिया कयो, सिंधीअ ज़बान में उर्दूअ में ॿिनि ॿोलियुनि में आहिनि त असहाबनि सुहिणनि जी पंहिंजे महबूब सां एतिरी मुहब्बत हुई जो दुश्मन हैरान रहंदा हुआ, काफ़िर हैरान रहंदा हुआ। जॾहिं पाण मदीने शरीफ़ खां उमिरे जे इरादे सां मके ऐं जिद्दे जे विच ते हुदैबिया नाले मैदान ते पहुता त काफ़िरनि खेनि माण्हू मोकिलिया त अव्हां खे उमिरो करण जी इजाज़त न ॾींदासीं, मके में दाख़िल थियण बि न ॾींदासीं, वेढ़ कंदव त विढ़ंदासीं, जंग कंदव त जंग कंदासीं, जेकॾहिं तव्हां मोटी वेंदव त उहा ॻाल्हि तव्हां लाइ बहितर ऐं भली आहे। नबी से आया त उमिरे लाइ, पाण न को हथियार खणी आया, न को जंग जो ज़हन हो, न का सोच ही। हेठि हेॾां हाफ़िज़ साहिब जे अॻियां छॾियो, वरी तव्हां खणो, वरी मुंहिंजे तकीरे में रुकावट न विझो। महबूबनि जो इरादो ई कोन हो, पाण खेनि सिर्फ़ु उमिरि इरादो हो, पर दुश्मन त दुश्मन आहे न सी, उन्हनि खेनि इजाज़त न ॾिनी। वरी पंहिंजो माण्हू मोकिलियऊं जेको मके वारनि जे तरफ़ां ॿियनि मुल्कनि में एलची थी वेंदो हो, पैगाम खणी वेंदो हो, वापारी मुआहिदा कंदो हो, तिजारत जा मुआहिदा कंदो हो, कई ॻाल्हियूं तय कंदो हो, वॾो क़ाबिल इंसान हो। उनखे मोकिलियऊं त तूं वञ सुहिणे नबी खे सम्झा। उहो आयो महबूबनि करीमनि, साईं फरमायो मां जंग लाइ त आई न आहियां, न को मके ते कब्ज़े लाइ, असांखे एहराम ॿधा पिया आहिनि, असीं अल्लाह जे बेत जो तवाफ़ कंदासीं, उमरो कंदासीं। हुन खे मंझराइण जी कोशिशि कई त तव्हां न अचो, जंग थींदी, झेड़ो थींदो। महबूबनि करीमनि खे ईअं चई वियो हलियो, ऐं जॾहिं मोटी मके में आयो, मके वारनि पुछियसि त कीअं थो सम्झी जे जंग थिए त सोने नबी जा सहाबी विढ़ंदा या भॼंदा? जवाब ॾिनई त मां रूम वियो आहियां, शाम वियो आहियां, ईरान वियो आहियां, दुनिया जे मुल्कनि में सफ़ीर थी वियो आहियां, एलची थी वियो आहियां, वज़ारत ख़ारजा जे उहिदे ते ॼण मां रहियो आहियां, सॼी दुनिया घुमियो आहियां, पर जहिड़ी अक़ीदत, जहिड़ी मुहब्बत, जहिड़ो प्यार मुस्तफ़ा जी असहाबनि में नबी सुहिणे सां मूं ॾिठो आहे, अहिड़ो दुनिया में कंहिं जो बि मूं प्यार न ॾिठो आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त कट्टर काफ़िर दुश्मन बि असहाबनि जी मुहब्बत खे मञी, ऐं मुस्लमान सॾाइण वारा उन्हनि खे गारियूं ॾियनि,
उन्हनि ते लहनतूं कनि त बर्रा कनि त पोइ इन्हनि खे छा चइजे, केॾां वञिजे। मके जे काफ़रनि पुछो भला तो छा ॾिठो, हेॾे न आयो। चई मूं इहो ॾिठो त मिठो मोहम्मद नक जो पाणी जंहिंखे असीं तूं सिंघ चवंदा आहियूं कढी उछलाए पियो त असहाबी हथनि ते झटे मुंहं खे मखीन पिया। इहो सुभान अल्लाह था चओ, ऊंदहि करे छॾियव सुन्नी। न न इहो मूंखे आवाज़ जो मज़ो ई नथो ॾे। न न न इहो मज़ो ई नथो ॾे। मथे हथ खणो, जवान थी जवाब ॾियो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आ बरकात जा सहाबी एॾा परवाना आहिनि जो महबूब सुहिणा पाक ज़ुबान जो पाणी जंहिंखे असीं तूं पंहिंजे लाइ थुक चवंदा आहियूं छॾीनि था त सहाबी हथनि ते खणी मखीनि था। महबूब जी ज़ात आ बरकात वुज़ू फरमाइनि था त वुज़ू करण मां पाणी जेको हथनि ऐं पेरनि खां किरे पियो उनखे बि झटे पंहिंजे मुंहं खे हथनि खे मखीनि था। जेकर नथो बचे त जंहिं न मखियो आहे उहो वरी ॿिए जे आले हथ ते हथ हणी ऐं पंहिंजे मुंहं खे मखे रहियो आहे। अहिड़ी मुहबत मूं कंहिंमें बि कान ॾिठी आहे। मुहबत बि हुई, अदब बि हो, इज़त बि हुई, एहतराम बि हो। असां तव्हांखे बि अल्लाह जी ज़ात सां ऐं सुहिणे नबी सां मुहबत रखणु, तज़ीम करणु, अदब करणु, एहतराम करणु बुनियादी शइ आहे। इन खां सवाइ असीं मुस्लमान न रहंदासीं, मोमिन न रहंदासीं, मुस्तफ़ा जा उम्मती न रहंदासीं। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में पकी रखो। अल्लाह सां मुहबत, नबी सुहिणे सां मुहबत, असहाबन प्यारनि सां मुहबत, इमामनि सुहिणनि सां मुहबत, अहल बेत अतहार सां मुहबत, नबी पाक जे कामिलनि उम्मतनि वलीयनि सां मुहबत। ही असां सुन्नत जमायत जी अक़ीदनि जो निचूड़ आहे। इन खां सवाइ सुन्नी न रही सघंदो, सुन्नी न थी सघंदो, सुन्नी न सॾायो वेंदो। दुरूद मुंहिंजे महबूब ते खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़ सां, केतिरा गॾु थिया आहियो, वॾे आवाज़ सां। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पहिरीं शइ आहे ईमान, छो त अल्लाह साईं ईमान वारा करे सॾु कयो। या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो। कॾहिं ज़ोरावरी कंदा आहिनि असांजा माण्हू, अल्लाह जे मलाइकनि जी बेअदबी कंदा आहिनि। पर जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे तो चयो त इहो इज़राइल आहे त बेइज़्ती न, पंहिंजो इहो बहारे शरीयत में लिखियो पियो अथव त ईअं कंहिंखे चवणु त ही इज़राइल आहे, ईअं चवण सां चवंदड़ काफ़िर थी वेंदो। पर असांखे ईमान जो फिक्र ई कोन्हे न। जेकी वणे थो उहो ॻाल्हायूं पिया, बकूं पिया, वक़्त जी निज़ाकत खे बि कोन ॾिसूं, हालात खे बि कोन ॾिसूं। त इहे शयूं ज़रूरी आहिनि। पोइ अॻिते अल्लाह छा फरमायो, या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह, ईमान वारो अल्लाह खां डिॼो। अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डपु। अॼु असां माण्हुनि खे
इहा ॻाल्हि कान थी वणे त को अल्लाह जे ख़ौफ़ जूं ॻाल्हियूं कयूं, अल्लाह जी डप जूं ॻाल्हियूं कयूं, गुनाहनि खां बचण जूं ॻाल्हियूं कयूं, बुरायुनि खां भॼण जूं ॻाल्हियूं कयूं। बसि असीं आयासीं ऐं अव्हां खे ॿ टे ॻाल्हियूं महबूब सुहिणे जी शफ़ाअत जूं ॿुधाए तव्हांखे जन्नत में मोकिले छॾियोसीं। ॼण जन्नत असांजी केटी आहे। हेॾी अल्लाह जे क़ुरान पाक जी तिलावत कयो त सवें आयतूं आहिनि। उन आयतुनि में अज़ाब बयान थियो आहे, सज़ा बयान थी आहे। ज़ानीअ लाइ सज़ा कहिड़ी आहे, बेनमाज़ीअ लाइ कहिड़ी आहे, शराबीअ लाइ कहिड़ी आहे, धारेल लाइ कहिड़ी आहे, कातिल लाइ कहिड़ी आहे, ज़ुल्म करण वारे लाइ कहिड़ी आहे। उहे ॻाल्हियूं असीं बयान ई कोन था कयूं, छो त असांखे खपे फौरन बग़ैर कंहिं गारंटीअ जे जन्नत। उहा न मौलवीअ जे हथ में आहे, न फ़क़ीर जे हथ में आहे, न कंहिं ॿिए जे हथ में आहे। जन्नत अल्लाह नसीब कंदो, पर जहन्नम बि उन पैदा कयो आहे जो क़यामत ॾियारे अल्लाह चवंदुसि त भरिये या न, चवंदो मौला अञा बि कुझु मोकिल त भरिजां। दुआ कयो रब साईं मूंखे अव्हां खे ज़िना खां, शराब खां, ज़ुल्म खां, बुराई खां, बेहयाई खां, छोकिरे बाज़ी खां, औरत बाज़ी खां बचाए। अल्लाह असां तव्हां जे हाल ते रहम करे असांखे उन सुहिणे ऐं सिधे रस्ते ते हलाए जंहिं ते सुहिणो नबी हली वियो ऐं असहाबनि सुहिणनि खे हलाए। अल्लाह खां डिॼो, अल्लाह जो ख़ौफ़ नबीअनि में ॾिसो त केतिरो आहे, असहाबनि में ॾिसो त केतिरो आहे, इमामनि में ॾिसो त केतिरो आहे, वलीअनि में ॾिसो त केतिरो आहे। जेकॾहिं क़ुरान करीम जा तफ़सीर, नबी साईं जूं हदीसूं, सहाबनि जा अक़वाल पढ़ंदासीं न त अल्लाह जो कसम आहे वार वार ॾकंदो डपु थींदो त छा सज़ाऊं अल्लाह ताला पैदा करे रखियूं आहिनि। तव्हां बेनमाज़ी था रहो। मां अर्ज़ु कंदो आहियां त न, अल्लाह से फरमायो फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून। उही निमाज़ में सुस्ती कंदड़, निमाज़ में कोताही कंदड़, निमाज़ में पोइते पवंदड़, उन्हनि जी लामू अल्लाह वेल तयार कयो आहे। ये नढी सूरत आहे अरायत अल्लज़ी क़ुरान पाक में अल्लाह फरमाए थो निमाज़ में सुस्ती कंदड़नि जे लाइ वेल आहे। वेल छा आहे? तफ़सीर ख़ाज़िन मालिम तंज़ील में मूं गुनहगार ॾिठो त वेल जहन्नम जा 7 तबका आहिनि। हेठे में हेठे तबके में हिकिड़ो वॾो खॾो आहे जंहिंमें जहन्नम में सड़ंदड़नि जो रत, पूं, पेशाब, काकूस, गंद गॾु थींदो, चोटीअ जी बदबू हूंदी ऐं एॾो गर्म हूंदो जो उनखे थोरो खोले अल्लाह जहन्नम जे ॿियनि तबकनि खे बि मचाईंदो आहे। एॾो गरम आहे। रब चए थो निमाज़ में सुस्ती कंदड़ लाइ मूं अल्लाह ओ वेल तयारु कयो आहे, क़यामत ॾियारे उन वेल में विझंदोसांसि। क़ुरान अल्लाह जो कलाम। असां पोइ बि सुस्त, असीं पोइ बि पोइते, असीं पोइ बि निभाग में, असीं पोइ बि बेनिमाज़ी। अल्लाह ताला असांजे सिरनि खे, अल्लाह असांजे नौजवाननि खे, अल्लाह असांजे बचड़नि खे, पुटनि खे, न्याणियुनि खे, माइरुनि भेनरुनि खे निमाज़ी बनाए, इबादत गुज़ार बनाए, अल्लाह जी ज़िक्र ऐं शुक्र वारो बनाए। घर घर में टीवी आहे। अॻे वॾा चवंदा बा मौली साहब भक्त थो करी
दोहल वॼाईंदे त असीं न खाईंदासीं। बिरादरी बाबा न खाईंदासीं। हाणे मूंखे ॿुधायो त दोहल जो बाबू ऐं ॾाॾो, हाँ, घर घर में टीवी पई आहे। अरे छो थो चईसीं ख़बरूं ॿुधंदा आहियूं, हाणे तो ख़बरूं ॿुधियूं त ऊंदहि करे छॾी, छा कई? इमरान खान, फलाणो खान, टीड़ो खान, अदरा मूंखे तोखे त केरु सुञाणे बि कोन थो। पंहिंजी पान ते कंट्रोल कर। पंहिंजी अमड़ खे, नग खे, न्याणीअ खे, भेण खे, पंहिंजी रिश्तेदारनि खे, वास्तेदारनि खे अल्लाह जी ज़िक्र, अल्लाह जी निमाज़, अल्लाह जे क़ुरान जे तिलावत ऐं सोने नबी जी दुरूद ऐं मोहब्बत जो सबक़ ॾे, उन ते हला, इहो पको कर। हज़रत बीबी राबिया मशहूर ऐं मरूफ खुदा जी कामिल बानी थी गुज़री आहे। बसरे शहर में रहंदी हुई, एॾी खुदा खे प्यारी हुई जो अकुल हैरान। हज थी पई वञे, गॾह थी सवारा, रस्ते में गॾह मरी वई। गॾ जेके काफ़िले वारा हुआ उन्हनि चयो मां तव्हांखे असीं उठ ॾियूं, घोड़ो ॾियूं, जेका सवारी चओ, न बा तव्हांखे तकलीफ़ कोन थी ॾियां। जंहिं न मारी आहे उनखे थी चवां त जेरी करे ओधारी ॾे, जेसी हज करे मोटी घर पहुचा। कोन अची सुभान अल्लाह। माना मूंखां वधीक तूं जॾड़ो है, वधीक कमज़ोर है। अम्मा साण ईअं चयो, गॾह अल्लाह ताला जेरी कई, सॼो सफ़र करे घर पहुती त संदसि ख़िदमत वारी माई गाह खणी आई गॾह ला। चेसि अम्मा गाह न ॾीस, ओधारी वरतल आहे। ईअं चई बस कई त गॾह सुम्ही रही, साह हुई। इहा बि हिकिड़ी औरत हुई न। हाँ, हाणे अबा हिनखे थोरो परते कजां। कलंदर शहबाज ते बम लॻो। छा लॻो अबा? असीं बम हणण वारा न आहियूं। असां वटि त कुते खे तरण लाइ सोटी बि कान्हे। पर मां अव्हां खां पुछां त उन औरतुनि ऐं छोकिरनि खे गॾिजी उते नचण जो फ़ाइदो? कप ऐं बाह गॾु रहंदी, ॻाल्हायो, जवाब त ॾियो न। कलंदर शहबाज ते वञो, अल्लाह जो क़ुरान पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र कयो, अल्लाह जे महबूब ते सलात पढ़ो। या नौजवान छोकिरियूं ऐं छोकिरा मोबाइल ते सिस्टम लॻो पियो आहे, होटल बुक थी वञनि, इहा तव्हांखे कलंदर जी मुहबत आहे? अदरा अखियूं खोल। मौलविन जी पी जो ख़र्चो कोन्हे, असांखे ॿी तकलीफ़ कान्हे। ॾुख थो थिए त मिठे मुहम्मद जो उम्मती आहीं, ग़लति रस्तो न वठ। चड़ा चतूं पंहिंजारियूं पीरनि फ़क़ीरनि ते, कबरनि खे तवाफ़ सजदा कॾहिं बि जाइज़ न आहे। सजदो सिर्फ़ अल्लाह खे कबो, तवाफ़ बेतुल्लाह जो कबो। बुज़ुर्गनि ते वञी अल्लाह जो ज़िक्र कयो, क़ुरान करीम जी तिलावत कयो, महबूबनि ते दुरूद पढ़ो त उन्हनि जी रूह खे राहत अचे ऐं अव्हां जे लाइ दुआ थी त अव्हांजा दर्जा बुलंद थी वञनि। चई चई बीठा आहियूं सुन्नी तव्हां त असां मौलविन खे लॼाए छॾियो आहे। ॿिया चवनि था तव्हांजा ई सुन्नी आहिनि, माना तव्हां था चओ न तॾहिं था वञनि। पर असां कॾहिं बि न चयो आहे, कॾहिं बि न चयो आहे, न चवंदासीं, न चऊं था। अल्लाह जो ख़ौफ़ रखो, अल्लाह खां डिॼो, पर्दे खे मां भेण न्याणी इख्तियार करे, शरीयत जी दायरे में रहे। वलीयनि भलारनि जो फैज़ हक़ आहे, उन्हनि जूं दुआऊं बिल्कुलु आहिनि, उन्हनि जी सदके फैज़ मिलंदो आहे, पर उन तरीक़े सां जेको अल्लाह ऐं महबूब खे राज़ी करे।
सलाह शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। वॾी आवाज़ सां पढ़ो। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रती बादशाह पीर ॿुधो अथव? कोन चयो हा या न? इहो आवाज़ मां पोड़ो किथे थो सम्झां? न ॾाढियां चओ ॿुधो अथव? हथ मथे खणी चओ। नबी पाक जो ख़ालिस औलाद हसनी बि हुसैनी बि। उन्हें तो कोन चयो त बाबा मां अहल बेता सुल्फी दुखायो, भंग खणी अचो, शराब प्यारियो। एॾा असां चरिया थी विया आहियूं। बाबा किनू पाणी पिबा है विसाए, हाणे सही थियो किनू पाणी। न को चवंदड़ खे शर्म ई लज, न को ॿुधंदड़ खे। अल्लाह त चए थो अहल बेतो मां तव्हांखे पाकन पाक थो रखां। इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अनकुम रिजस अहलल बैत वयुतहिरकुम ततहीरा। पर पाणे जो था वञी गंद में पवन त कयूं छा? अल्लाह पनाह में रखे। आले रसूल सॾाइण वारा न्याणियूं अदाकारा थियनि फिल्म जूं कोन्हे। ॻाल्हायो ॿुढो छाला था? तव्हांजी इहा गूंगी जेका ॿोली आहे न इहा ख़राब आहे। खुदा जा बानड़ो कुरान तव्हांखे पाक चई, खातून जन्नत परदेदार उन जे औलाद सॾाइण जे करे माण्हू जा हथ पेर चुमनि। तव्हांजो ही सिलसिलो ठहे थो। अल्लाह पनाह में रखे। पीरन जो पीर सोनो दस्तगीर रहमतुल्लाह अलैह, जंहिंजे शान में मुंहिंजा कई शेर आहिनि। मूं के शेर में चयो आहे गौसुल वरा जो ॿुध तूं अॼु शान खोले खोले। मज़ेदार सुभान अल्लाह चयव। अव्हांखे मोहब्बत आहे बादशाह पीर सां। खीर बि विरहाईंदा हो यारीअ जो, यारी शरीफ़ जो भत जो देगुरो बि कंदा आहियो, पर निमाज़ खां ईअं लहराईंदा हो जो गंजो पाकीअ। असुल शे त इबादत आहे न। गौसुल वरा जो ॿुध तूं अॼु शान खोले खोले। दिल सां कयां तो दिल पर ही बयान खोले खोले। गौसुल वरा जो ॿुध तूं अॼु शान खोले खोले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ज़िंदह कयो नबीअ जो जंहिं दीन दिलरुबा हो। साईं जो लक़ब आहे मुहियुद्दीन। ॿुधो अथव बा? इन जी माना दीन खे ज़िंदह कंदड़। दुख थो थिए त उन जो औलाद सॾाइण वारा सभई न, पर के भंग खां सवा घड़ी बि नथा रहनि। निमाज़ जो नालो ई कोन्हे। वॾियूं वॾियूं डिघियूं दावाऊं करे मुरीदनि जे बचनि में अची विहंदा, न्याणनि में अची विहंदा। तव्हां चवंदो बाबा आले रसूल खां परदो थोरे आहे, भली भींग करे। हिकिड़े दरवेश खे पकड़ियूं गुनाह कंदे। हिकिड़े चयो त आले रसूल छॾियोसि, पुठी मज़बूत अथसि। ॿिए चयो पेट कुटियोसि। अहिड़ी ऊंदह, अहिड़ो अंधेरो। मां अव्हांखे अव्हां जे पाड़े जो ग़रीब मौलवी आहियां। अर्ज़ थो कयां त मुंहिंजे दिल भर नबी जी बचरनि जा हथ बि चुम, कदम बि चुम, इज़त बि कर, नसरानू बि ॾे, पर बेदीनीअ में
भाई वार न थी मता कहार जो कहर या गज़ब करती बेदीनीअ जे कमन खां बचबो गुमराही खां बचबो अकीदन में गंदो आ छड़े दिबो अवां ॾिसो त सोहणो गौसे आज़म सुन्नी आ हज़रत लकी वारो शाह सदर जंहिंजो औलाद लकियारी सॾाइनि था सुन्नी आ जंहिं बुज़ुर्ग ॾे वञो त उहे सभु सुन्नी हा ऐं पक्का कट्टर सुन्नी हा अवां बि उन्हनि बुज़ुर्गनि खे ॾिसो जेके सुन्नत जमायत वारो अक़ीदो रखनि शरीयत ते अमल कनि अल्लाह जे क़ुरान खे पढ़नि महबूब जे सुन्नत ते ज़िंदगी गुज़ारे ॾे सुन्नत रसूल ते अमल कर त कामयाब रही 23 साल मुस्तफ़ा मेहनत कई महबूब मेहनत कई पंहिंजे असहाबन खे जेके असहाबी थियण खां अॻु में जाहिल हा बुतनि जा पूजारी हा शराबी हा खॾूं खणी जेड़ियूं जागदियूं न्याणियूं दसे पूरींदा हा उन्हनि एतिरनि ख़राब थियलनि खे मुंहिंजे महबूब नबीअ तरबियत ॾई तालीम ॾई हिदायतूं करे उन मक़ाम ते पहुचायो जो पान मेराज ते विया त फरमाइनि था बिलाल हबशी तुंहिंजी जुतीअ जे हलण जो चीचट मूं जन्नत में पाण खां अॻियां ॿुधो पियो छा मेहनत ही छा फैज़ हो हाणे बि दुनिया खाली न आहे उन बुज़ुर्ग खे हथ कर जेको तुंहिंजी रूहानी रहनुमाई करे तोखे दीन में अॻिते आणे तोखे शरीयत में अॻिते आणे तुंहिंजे बचड़नि खे नेक बनाए सालिह बनाए मुत्तकी परहेज़गार बनाए अल्लाह ताला फरमाए थो मूंखां डिॼो पीरनि जे पीर जी मूं ॻाल्हि पे कई तोहा प्यारी हस्ती आ ओ वॾो कामिल वली आ जो विलायत में निहार त मुर्शिदनि जो मुर्शिद ऐं पीरनि जो पीर आ इल्म में निहार त आलिमनि जो इमाम आ जेॾे नज़र कर त बादशाह पीर अॻियां अॻियां नज़र ईंदो मौलाना फैज़ अहमद उवैसी रहमतुल्लाह अलैह हाणे वेझे दौर जो आलम गुज़ारे वियो उन हदायत बख़्श जो शरह लिखियो आहे आला हज़रत साईं जे शेरनि जे मजमूए जो उन शरह में लिखियो अथई त जॾहिं मदीने वारा साईं मेराज ते विया हेॾे मूरे निहार जो त सिदरतुल मुंतहा खां मथे जो हलिया त ॿ पखी महबूबनि जे पासनि खां उॾामंदा पे हलिया तव्हांखे हवा बि ॾखण जी लॻे थी पोइ बि सुभान अल्लाह न चइजो ॾिसां त नगर खाइण महिल माठ करे वियो ॼण का शइ तव्हांखे सुंघी वई आहे अदरा ॿ पखी उॾामंदा हलनि पिया हिकिड़ो सॼे पासे खां ॿियो खॿे खां हिकिड़े जो रंग अछो आहे ॿिए जो साओ आहे हीअ आहिनि कशफ जूं ॻाल्हियूं वलीअनि जे दिलि जे रोशनीअ में जेका ॻाल्हि ॾिसण में ईंदी आहे कशफ उनखे चइबो आहे हीअ कशफ जी ॻाल्हि आहे महबूबनि करीमनि पुछो केरु आहियो हिकिड़े चयोसीं मां नक्शबंदी बुज़ुर्गनि जो मुर्शिद बहाउद्दीन नक्शबंद बुखारी आहे ॿिए निहारियूं जेको तमामु तेज़ पियो उॾामे केरु आहीं चईसीं मां तुंहिंजो 5वीं सदी में ॼमण वारो बच्चो अब्दुल कादिर जीलानी आहियां सुभान अल्लाह अदरा इहे आहिनि अल्लाह जा वली जन दीन खे ज़िंदह कयो न शराब न भंग न चरस न आफीम
न अमल, न रिश्वत, न व्याज, न जुल्म, न जिना। एडी अल्लाह ताला खेन ताकत ॾिनी, रूहानी पावर ॾिनो हो जो ईअं कंध हेठि करे विहंदा हा। जेकॾहिं को यहूदी, को ईसाई, को मजूसी, को हिंदू, को मुशरिक संदन जी ॾिसण लाइ ईंदो हो ऐं वेझो ईंदो हो, को फ़कीर चवंदो कि भला यहूदी आयो आहे, मजूसी आयो आहे, ईसाई आयो आहे, हिंदू आयो आहे, पान रुगी अखे खोले ही मथे निहारींदा हा तो कदमनि में किरी कलमूं पढ़ी मुसलमान थी। जागो पिया। हाँ, अॼु दुख थो थिए त सियासी चकर में रही माण्हू बुत खाननि में पिया वञनि। असांजा जेके उलमा ॿिनि क़िस्मनि में विरहायल, हिकिड़नि खे चइबो आहे सुन्नी बरेलवी, ॿियनि खे चइबो आहे देवबंदी। उहे कुझु न कुझु खड़को कंदा हुआ, हाणे उहे बि चुप थी विया छो त सियासी ज़हन आयो न। बाबा वोट मिले, बाक़ी मदीने जो घोट मिले या न मिले, तो त चयो बाबा मां फ़कीर माण्हू आहियां। माल मिले तो बई हथ हूं बाबा दरवेशन जो असांजो छा। ॻाल्हायो नथा, ॻाल्हायो त मां बस थो कयां, बस नथा ॻाल्हायो त टको ईंदो आहे। भाड़ो मूंखे साईं ॾेई आयो हुजे, मानी ॾिने त ठीकु आहे, न त अलाह कंदो ख़ुशि आहे। ॾाढा ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। आलिमनि जी ज़िमेदारी आहे उहे हिकिड़ो वफ़द ठाहिनि, गॾिजी पवनि ऐं वज़ीर आला सां मिलन, बिलावल भुट्टो सां मिलन, आसिफ साहब सां मिलन त साहिब सियासी ॻाल्हि पंहिंजे जाती, तव्हां बुत खाननि में न वञो, मत ख़ुदा जो रज थी, ख़ुदा जो गज़ब थी। अदरा तूं असीं तायूं कंहिं ॻाल्हि में ॻणप में आहियूं कोन, जेके आहिनि उहे छो चुप करे वेठा आहिनि। अल्लाह ताला असांखे बुत खाननि में वञण खां बचाए, शिरक खां बचाए, कुफर खां बचाए, बातिल महबूदन खां बचाए। असांजो सच्चो महबूद अल्लाह हुआ, न उन जो मटा, न मिठा, न सानिया, न शरीका, वहदहू ला शरीक लहू आहे। असांजो आख़िरी ऐं प्यारो नबी, ख़ातमुन नबीयीन, ख़ातमुल मुरसलीन, मिठो मुहम्मद सुहिणो अॼु बि मज़ार में ज़िंदा वेठो। उन जे रस्ते ते हलबो, उन जी वाट वठबी, उन जो गस वठबो। बादशाह पीर सुहिणो एॾे मक़ाम वारो, एॾी फैज़ वारो, एॾी कमालियत वारो, हेॾे निहारो हेॾे जो ॼमदे ई रोज़ेदार। मथां रमज़ान शरीफ़ अचे पियो, जेकॾहिं को बीमार न आहे, मजबूर न आहे त रोज़ा रखो। उञ त लॻंदी, गर्मी बि आहे, पर जेतिरी गर्मी ऐं उञ बर्दाश्त कबी ओतिरो अल्लाह अजर ॾींदो, ओतिरी अल्लाह महिरबानी कंदो। हज़रत अली साईं खां पुछियो हुयो, साईं अव्हां खे कहिड़ियूं शयूं प्यारियूं आहिनि? फरमाइनि था मूंखे हिकिड़ी तलवार जंग में हलाइण, जिहाद करणु प्यारो आहे। ॿियो मेहमान नवाज़ी प्यारी आहे, इहा असां में मिड़ई घटि। अब्बा मां परदेसी आहियां, मानी खाराईंदे, अदरा मुंहिंजा ॿार विया आहिनि शादीअ ते, फ़कीर इसहाक जी परियां मस्जिद अथई, उते वञ। घणो करे ईअं, पर प्यारे अली फरमायो मेहमान नवाज़ी मूं अलीअ खे ॾाढी वणंदी आहे। तव्हां कोन चओ, तव्हां वटि मां महिमान कोन थो थियां, डिॼो न, ॾाढा चओ, ॾाढा चओ, ॿुधी वियो त इहा ॻाल्हि करे वरी अचे महिमान थींदो अला छा। मां वांदो न आहियां, किताब लिखंदो आहियां न, भलनि दोस्तनि वटि बि कोन टिकां, कचहरी जो टाइम ई कोन हूंदो आहे मूं वटि। को ॻाल्हाए त फोन ते ॻाल्हाए छॾियो त मां ॿ अखर लिखां,
अल्हम्दुलिल्लाह कई किताब लिखिजी विया अञा बि रब नसीब कंदो लिखबा इन जे करे मां टाइम बचाईंदो आहियां कचहरियूं ठका ई मूं वटि आहिनि ई कोन सिधो सूधो सादो मौलवी आहियां दुआ कयो अल्लाह मुंहिंजी ख़िदमत क़बूल फरमाए साईं फरमाइनि था महिमान नवाज़ी करणु अजब जी ॻाल्हि आहे त असीं जीअरे महिमान नवाज़ी नथा कयूं पर कन्ने मरण खां पोइ बि महिमान नवाज़ी कई चओ त ॻाल्हि ॿुधायांव न न न कोन अची सुभान अल्लाह ही बूढ़ा ई कोन था लुॾनि तव्हां सुभान अल्लाह अहिड़ी चओ खजी लुॾे हातिम ताई ॿुधो अथव सखी हातिम ताई देवबंदी आलमन जी आलिम जंहिं कंज़ ते फ़िक़ह में हाशो लिखियो आहे मुक़दमो लिखियो आहे तमहीदुन नमारिक वॾो आलिम अदब जा किताब कई लिखियईं उन लिखियो आहे किताब नफ़हतुल अरब उन में ही वाक़ियो आहे लिखे थो हातिम ताई जॾहिं मरी वियो कई साल गुज़री विया उन जी क़बर ते हिकिड़ो काफ़िलो अचे लंघियो क़बर खां थोड़ो परे वञी बेरांच वांगुरु मंज़ल कयूं उठ विहारियूं सामान लाथऊं राति पइजी वई उन्हनि मां हिकिड़े खे ख़बर हुई हातिम ताई जी क़बर ते अचे चई हातिम जरे त सभु को महिमान नवाज़ी करे हाणे कर त ख़बर पई न मां बस थो कयां साईं फ़क़ीर साईं किथे आहे साईं मूंखे माफ़ी ॾियो हितां जी जमात कोन थी बणे सुभान अल्लाह सां विढ़ियल आहियो वेरी आहियो सुभान अल्लाह जा चङो भला हाणे ॿी ॻाल्हि ही मुंहिंजो किताब आहे राति मूंखां ग़लती थी वई साईं जे जलसे में खणी वञा हा त 250 300 किताब देरी न थिए एॾी ख़ल्क़ ई सुभान अल्लाह पूरी सिंध जा उलमा सादात क़ुरा हाफ़िज़ सुठा सुठा मुअज़्ज़ज़ माण्हू हीअं नज़र खणी कर त बिरांच सां वञी ख़ल्क़ लॻी पर आहियां अकुल कोन अथमि न हींअर वरी पीरीअ में रहंदो चट ही किताब आहे हिन में नसीहतूं आहिनि पर आहिनि शेरनि में छो शेरनि में लिखियुमि त जे हिन खे तव्हां नसीहतुनि लाइ पढ़ो त नसीहतूं आहिनि पर जे ख़ुतबो करे जुमे ते पढ़ो त ख़ुतबे जो कमु बि ॾींदो ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हांखे सिंधी ॿियनि ख़ुतबनि में न मिलंदी उहा इहा आहे त उन्हनि मुस्तफ़ा जे 3 पुटनि जो लफ़्ज़ी न लिखियो आहे सुझियो थो कंहिं ख़ुतबे में न 4 न्याणियुनि जो लफ़्ज़ी न महबूब जे घर वारनि मोमिन जे मायरनि जो लफ़्ज़ी न जेके असांजो बुनियाद आहिनि अबा हींअर जेके सादात सुहिणा आहिनि उहे 25 30 पीढ़ीअ में पर जेको निजो औलाद मुस्तफ़ा जो उन्हनि जी यादगिरी कान्हे महबूब जूं घर वारियूं असांजूं मायरूं आहिनि पर उन्हनि जी यादगिरी कान्हे अहिड़ा त हलाली पुट आहिनि इहे सभु मूं हिन में आंदियूं आहिनि मिठाई घणी कान्हे 150 रुपया मिठाई आहे 10 कापियूं आंदुमि छो त घर जो पीर चुल्ह जो मार्ग तव्हांजो वेझो मौलवी आहे मतां न वठो पर जे वठंदव त अल्लाह वधाईंदव दुरूद मुंहिंजे दिलबर ते ॾाढा पढ़ो त मां अर्ज़ु कंदो हलां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ सां हज़रत गौसे आज़म जंहिं अल्लाह जे दीन खे ज़िंदा कयो एॾे फैज़ वारो आहे हिकु दफ़े बारगाह दरगाह खां शहर खां ॿाहिरि पियो वञे साईं कपिड़ा भला पाईंदो हो
पैरनि मुबारकनि वारी जुती जेका हूंदी उन में हीरा जवाहिर जड़ियल हूंदा। सिर्फ जुबो मुबारक उन दौर जे लख रुपए जो हो। सोहनी पग मथे ते चादर मुबारक बाहर निकतो आ। हिकिड़ी माण्हू ॾिठो न सम्झो को आम मौलवी आ। वाह जो कपिड़ा हण, वाह जो जुती आ। अॻियां फिरी ऐं जुब्बे मुबारक मथ विधई, छिकई, इशारो हो त लाह। त बादशाह पीर जे फैज़ ऐं विलायत जो दरिया उन वक्त छोलनि में हो, मौजन में हो, वीरूं पे हलियूं। हीअं निहारीस, निहारे चई मौला जे अब्दुल कादिर जी दामन वरतिया सो ख़ाली न वञे। अहिड़ी निगाह जो अल्लाह जो वली बनाए छॾीस। छा बनाईस? जवाब त ॾियो अदा। अजब नजर या गौस तेरी जली है, तेरी नजर से चोर बनता वली है। ये आहिनि मुर्शिद, ये आहिनि चो चो आहिनि। साईं मूंखे यादि ॾियारियो, हातिम ताई जी क़बर ते जी चईंदा हाणे महिमानी खारा। जागो पिया, महिमानी खारा हाणे। ईअं चई मोटी आयो, अचे सुतो थकल हा काफ़िले जा सफ़र। निंड अची वियसि, निंड में ॾिसे पियो त हिन जंहिं चयो हो उन जे उठ खे को कात सां कुहे पियो। निंड मां जागे त उठ कुठो पियो आहे। ॿियनि खे उथारी चोबा हलान शिया खल लाहियो, खल लाहे बाहियूं ॿारे टांडनि ते गोश्त पचाए खाधऊं, खाई कयूं ड्र। सुबुह जो तयारी पिया कनि त हिकिड़ो माण्हू उठ ते अची पियो। सॾे चइनि थो ओ काफ़िले वारो तकर न कयो। वेझो आयो अदराणी मिठो चवंदे त पोइ वाइज कोन थींदी। वात पाणी कयो हाणे भॻो थो परते मिठो हेॾे निहारियो। ओ हातिम ताईअ जो पुटु हो जंहिं खेनि विहारे चई राति अव्हां मां कंहिं मुंहिंजे पीउ खां महिमानी घुरी आहे ऐं मुंहिंजे पीउ उठ कुही उनखे महिमानीअ लाइ गोश्त ॾेई वरी मूंखे ख़्वाब में फरमायो त इन ग़रीब जो उठ कुठो अथमि, इन उठ खां बि भलो उठ ॾेई अचीस। ही उठ वठो, महिमान नवाज़ी इहा न। या राति तोखे केरु टिकाए हू वञी घर त वरी हंध बि खयो हलाली पुट हलियो वञासि। अल्लाह से असां तव्हांखे सम्झ ॾे, अकुल ॾे, शूर ॾे, इदराक ॾे। हज़रत महबूब सुबहानी दीन खे ज़िंदा कयो, वॾे मक़ाम ते पहुतो। संदसि अरबी में कसीदो आहे, अल्लाह जे फज़ल ऐं करम सां मूंखे यादि आहे ऐं मां विर्द तौर रोज़ पढ़ंदो बि आहियां। उन में साईं छा फरमायो? फरमाए थो रिजाली फी हवाजिरहिम सियामू व फी ज़ुल्मिल लयाली कल्लाली। मुंहिंजी दरबार जा मर्द छिती गर्मी हूंदी, फर्ज वाजिब न, पोइ बि नफली रोज़न में हूंदा। छा में हूंदा? कोन ॻाल्हाई चयोसीं ॻाल्हि तो करी ॾुखी कीअं चऊं। असांखे फर्ज जे रखण जी बि नियत कान्हे। साईं फरमाए थो छो चोट जी गर्मी मुंहिंजा मुरीद उन में बि रोज़न सां हूंदा।
रात जो अंधेरी रात हुजे, वफी ज़ुल्मिल लयाली कल्लाली, उन्हें अंधेरी रातनि में इबादत में बीठल होंदा, मथा नूर पियो वसंदन, इए पिया चमकदा जन मोती झरकी रहा। यन बादशाह पीर जा मुरीद, यन पीरन जी पीर जा मुरीद। वल्लानी अलल अक़ताब जमन फहुक्मी नाफ़िज़ुन फ़ी कुल्ल हाली। साईं फरमाए तो अल्लाह ताला मुखे कुतुबन जे मथा हाकिम कयो आहे। ॾाढियां चओ मुंहिंजो हुकुम हर हाल में जारी रहंदो आहे, गुसंदो न आहे। हिकिड़े माण्हू बादशाह पीर खे ज़हनी तौर मञियो न हो, वाइज़ में अची वेठो। साईं फरमायो त मुंहिंजी नज़र लोह महफूज़ ते पुॼे थी। हमरा चयो ठीकु आहे, आज़माइश तो ख़बर पएसि। पंहिंजे नौजवान पुट खे खट ते सुम्हारे चादरूं विझी ॿियनि खे पाण सां भाङे भाईवार कई। हलो ख़बर पएसि, खणी आया। फ़कीरनि पुछियो छा आहे? अदा जान मुड़ुसु मरी वियो, जनाज़ो पढ़ाइणो, पर पढ़ाईंदो बादशाह पीर। साईं खे जो साईं चयो बा कंहिंखे चयो पढ़ाए, न क़बिला तहां साईं, न मिठड़ा मुर्शिद तहां, चोट जा हरामी साईं, न सदके वञा तहां। अल्लाह अकबर। साईं समझाए समझाए न मुड़िया। साईं चयो सफ़ूं ठाहियो। सफ़ूं ठही वयूं। अब पुट कंहिंजो आहे? साईं मुंहिंजो आहे। साईं चयो जनाज़ो पढ़ाया, इजाज़त आहे? हा साईं हा। साईं जन नियत कई पढ़ा तो नमाज जनाज़े जी, खुदा कारण चैनी तकबीरन सां मुंहुं कअबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं गॾु हिन जमायत जे दुआ वास्ते हिन मय्यत जी। त रब चयो इज़राइल जंहिंखे अब्दुल कादिर मय्यत चए तंहिंखे जहिड़ो छॾो न आहे, साह कढीसि। साह निकिरी वियो। सलाम हराए वारे वाह। कल पई चई त मां लोह महफूज़ खे पियो ॾिसां, हींअर त जहिड़े ते जना। साईं चयो चादर त लाहीसि न। चादर लाही त उछगारो ॾेई। चई उछगारो वलियनि सां पिटाईंदी। रब चए थो मन आदाली वलियन फ़क़द आज़नतहु बिल हर्ब। जंहिं मुंहिंजे वलीअ सां दुश्मनी रखी, मां रब उनखे जंग जो चैलेंज थो ॾियां। वलीअ सां न मूं सां थो जंग करे। ऐं अल्लाह सां जंग में केरु कामयाब ईंदो? अल्लाह फरमाए थो मूंखां डिॼो ओह पीरनि जो पीर एॾे शान वारो हज ते वियो। बेतुल्लाह जी चौधारी तॾहिं पत्थर लॻल न हो, सनड़ियूं पथरियूं हुयूं। उन पथरनि ते सजदो करे ऐं रोई दुआ पियो घुरे, मौला मां इबादत जे लाइ नथो चवां त क़बूल कर, मां चवां थो मूंखां ग़लतियूं थियूं हुजनि, मूंखे माफ़ी। रोए पियो। मन गोयम के तातम बेपज़ीर कल में अफ़बर गुनाहम कश। मां नथो चवां त मुंहिंजी इबादत क़बूल कर, मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ फरमा, मुंहिंजे कुसूरनि खे माफ़ फरमा। एॾो अल्लाह जो ख़ौफ़ मूंखे तोखे वधीक ख़ौफ़ करणु खपे। मूंखे तोखे घणो रहणो खपे। मूंखे तोखे अल्लाह खे घणो रिझाइणो खपे। छो त असांजा त चारई पलांद चिक में आहिनि, सॼा भरिया पिया आहियूं। अॻिते अल्लाह छा फरमायो? वकूनू मअस्सादिकीन। मूंखां डिॼो ऐं मुंहिंजे सचनि सालिहनि बाननि सां गॾु रहो, उन्हनि जी सोहबत कयो। असल रंग आहे सोहबत में। जॾहिं सोहबत थींदी कंहिं प्यारे सां, तूं निमाज़ पढ़ंदे, हू तहजुद पढ़ंदो, तूं तहजुद पढ़ंदे, हू ज़िक्र कंदो, तूं ज़िक्र कंदे, हू दुरूद पढ़ंदो, तूं दुरूद पढ़ंदे, हू क़ुरान जो दौर कंदो, तोखे बि शर्म थींदो दौर कंदे। सोहबत जो असर आहे। सोहबत
हजरत नूह अल्लाह जो नबी हो, उन जो पुत्र बुरी सोहबत में वियो त काफर थी वियो। पिसरे नूह बाबदा बनशुस्त खानदाने नबुवतश गुमशुद। यो त नबी जो पुत्र बोरे अल्लाह तबाह करे छॾिस। हजरत नूह के झलियईं, पहिरीं तो दुआ घुरी ही, पर ही तुंहिंजो सालिह अमल न आहे, इन जे बारे में हाणे मूंखां दुआ न घुर। सग असहाबे कहफ रोज़े चंद पाइने का गिरफ्त मरदम शुद्ध। पर कुत्तो हो कुरान पाक जी सूरत कहफ में लिखियो पियो आहे, नेकनि जी पुठियां हलियो त क़यामती ॾिहाड़े इंसान करे जन्नत में दाख़िल कयो वेंदो। सुहबत सुठी, ज़िक्र फ़िक्र जूं महफ़िलूं, तिलावत क़ुरान जूं महफ़िलूं, सोने नबी ते दुरूद और सलाम जूं महफ़िलूं, अल्लाह जी महबूब जी शरीयत अमल, इन सां इंसान खुदा के भी राज़ी कंदो, महबूब के भी राज़ी कंदो। हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए पोइ मां पंहिंजो बयान बंदि थो कयां, छो त कल्ह टियों ॾींहं खां जो तबियत ख़राबु आहे त मिड़ई वाइदे वफ़ाई लाइ वञा पियो, तकलीफ़ थी थिए तकरीर करण में। अल्लाह जा प्यारा बानड़ो, महबूब सुहिणे जा उम्मती हो, सवेल मूं राबिया बसरीअ जो ज़िक्र कयो। अल्लामा याफ़ई वॾो आलिम थी गुज़रिया मके जो, उन रोज़ रयाहीन में लिखियो आहे त हिकिड़े दफ़े चईं माण्हुनि मर्दनि कंहिं ॿिए शहर जा हुआ, उन्हनि ॿुधो त राबिया वॾी ॻाइणी, ग़लति ॻाल्हि हलाई कया। शौक़ीन मुड़ुस निकिरी पिया, जॾहिं बसरे में पहुता पुछा कयूं, मां जो चरिया थिया हो, राबिया ॻाइणी कान्हे, ॻाईंदड़ न आहे, वली आहे। पाण में सलाह कयूं, जॾहिं ॻाइण लाइ आया हूं त अल्लाह बख़्शे, छो न अल्लाह जे वलीअ बानीअ जे दर ते हली दुआ घुराई। आया दरवाज़े ते, दर खड़कायूं, अम्मा सां नौकरियाणी न रखंदी हुई, पर्दे सां बुरके सां पाण दर ते आई, पुछनि थी अब्बा केरु आहियो। हाणे हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधो, केरु आहियो जो अव्हां जे सदके हिकु मुहताज जी हाजत पूरी थी आहे। अव्हां जे सदके हू अज में पइजी चवण लॻा, मां सां त गुनहगार आहियूं। चिहाबा तव्हां खां 5 मिंट अॻु में हिकिड़ी अंधी औरत मुंहिंजे दरवाज़े खां अंदरि थी, दरवाज़ो बंदि थियो, तव्हां दर खड़कायो त उन अंधी औरत उते ई हथ दुआ जा खयां, मौला जेके राबिया जी दरगाह जा पांधे रूहनि, उन्हनि जे सदके मूं अंधीअ खे सॼो बनाए त सॼी थी वई आहे। आई ॻाल्हि सम्झ में? असां वरी पंहिंजे बचड़नि खे, न्याणियुनि खे दीन जो न चऊं, शरीयत जो न चऊं, निमाज़ रोज़े जो न चऊं, क़ुरान पाक जो न चऊं, त इहो असीं उन्हनि जे मथां ॼण ज़ुल्म था कयूं। न मञी पोइ ॿी ॻाल्हि आहे, पर पंहिंजो वस हला, पंहिंजी जेका बि पुॼंदी ठही हला, उन्हनि खे नेक निमाज़ी बना। फ़कीर मोहम्मद इसहाक़ वारनि खे बि मां चवां थो, साईं माण्हू तव्हां सां अक़ीदो रखनि था, मुहबत रखनि था, दुआ फीणे लाइ वठी था वञनि, जिते वञो त उन्हनि खे निमाज़ जो चओ, ज़िक्र जो चओ, दौर जो चओ, दुरूद जो चओ, त इन चवण सां अल्लाह अव्हां जी वधीक मक़बूलियत पैदा कंदो। छो त दिलियूं त ख़ुदा जे हथ में आहिनि न, मुक़ल्लिबुल क़ुलूब त ख़ुदा आहे न।
पोइ जे उहो राज़ी थियो त बेड़ा पार थी वेंदा। रब्बुल आलमीन जी ज़ात आहे बरकात। अवां जो ॿुधण मुंहिंजो चवण क़बूल करे। फ़कीर साईं जो ही प्रोग्राम मल्हाइण क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलाम वालेकुम।